पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। सुभान अल्लाह। सुभान ॾिठे ईमान आंदो आहे न। असां कोन ॾिठो, कुझु बि न ॾिठो सो आओ इन दीदार कया उहा मुबारक जमात ही चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वरी आवाज़ खुली सुभान अल्लाह चओ। उन्हनि सहाबे जन पंहिंजे अखियुनि सां हुजूर जो दीदार करे ऐं ईमान आंदो। हुजूर फरमायो कि हदीस पाक में आहे तूबा लिमर्रानी, जंहिं मुंहिंजो दीदार कयो इनखे हिकु भेरो मुबारक, पर जंहिं मूंखे न ॾिठो मूं ते ईमान आंदो उनखे 7 भेरा मां मुबारक। तव्हांखे हिकु भेरो न 7 भेरा तव्हांखे मुबारक आहे। हुजूर फरमायो हिन ॾिसी ईमान आंदो आहे, बराबर उन्हनि जो शरफ आहे, मक़ाम उम्मत में अफ़ज़ल उहे जन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसी ईमान आंदो। पूरी काइनात में तमाम उम्मतुनि में साहब जो शान बुलंद, पर मुंहिंजा आदा हुजूर खे पोइ उम्मत अचण वारीअ सां बि मोहबत हुई। पाण फरमाए हे त मुबारक बाद जा मुस्तहिक आहिनि, पर हुननि त ॾिठो ई कोन्हे। पाण फरमाए किताबनि में पढ़ंदा, पढ़ी करे मुंहिंजे मौजूदन के दिल में हंडाईंदा, यकीन करे मां मोहम्मद दे कलमो भरे मुसलमान। पढ़ो ला